श्रीलंका के बारे में कल कुछ पढ़ियो सी वधिक तव्हांखे ॿुधायां उन जे बारे में किताब खोले वियो पेज नंबर 27 जवाद पेज नंबर 27 खोलियो श्रीलंका की तारीख़ पढ़ंदासीं त मालूम थींदो त श्रीलंका के अंग्रेज़नि जे राज में यानी जॾहिं अंग्रेज़ उते हुकूमत कंदा हुया जीअं हिते हिंदुस्तान में विया पोइ हिंदुस्तान ऐं पाकिस्तान ठहिया इहे जेके वेझा वेझा इलाइक़ा आहिनि सभु अंग्रेज़नि जे जेको आहे सो हुकुम हेठि हूंदा हुननि जे हुकूमत हेठि हूंदा हुया अहिड़े हिसाब सां श्रीलंका बि जीअं पाकिस्तान इंडिया बांग्लादेश श्रीलंका ऐं ॿिया कुझु नंढा वॾा मुल्क जेके आहिनि उहे अंग्रेज़नि जी हुकूमत हेठि हूंदा अंग्रेज़ उन्हनि हुकूमत कंदा उन्हनि जो कानून हलंदो हुयो त ईअं श्रीलंका ते बि अंग्रेज़नि हुकूमत कई आहे ऐं श्रीलंका खे अंग्रेज़ सैलून सॾींदा हुया कहिड़े नाले सां सैलून जे नाले सां हिन श्रीलंका जो जेको पुराणो नालो आहे उहो सैलून आहे हे मुल्क हिंदुस्तान जे ॾखण में आहे हिंदुस्तान में वेंदासीं त उन ॾखण तरफ़ जेको आहे हुनजी बीह कहे ऐं उते जेको आहे वाक़िअ आहे हिन मुल्क जो अक्सर जेको आहे सो हिसो ॿेटनि जे सूरत में आहे श्रीलंका जो जेको हिसो आहे उहो ॿेटनि जे सूरत में आहे ऐं हिन जी जेको मैप ते ॾिसंदासीं त जेको मैप आहे हिन जी शिकिल आहे मैप जी उहा अंब जी जहिड़ी आहे मैंगो जहिड़ी आहे अंग्रेज़नि जी हुकूमत में काफ़ी अरसे ताईं श्रीलंका सैलून हिंदुस्तान जे असर हेठि रहियो हिंदुस्तान जो वधीक उते असर हलंदो हुकूमत हलंदी तारीख़ में वधीक लिखियल आहे किताब में भी ॼाणायो अथनि श्रीलंका ते न सिर्फ़ अंग्रेज़नि हुकूमत कई आहे पर अंग्रेज़नि खां पहिरियां जेकी ॿियूं क़ौमूं आहियूं उन्हनि बि जेको आहे सो कुझु अरसो हिन मुल्क खे हलायो आहे हिन मुल्क ते हुकूमत कई आहे जंहिंमें पोर्चुगेज़ ऐं डच क़बीला इहे बि क़ौमूं जीअं अंग्रेज़ क़ौम आहे इन्हनि जेको आहे सो पहिरियां हिननि ते हमला कया हिन मुल्क ते हुकूमतूं कयूं आहिनि उन्हनि खां पोइ आख़िर में अंग्रेज़ आया पोइ कुझु हिंदुस्तान जे असर हेठि ही मुल्क रहियो हिन 130 साल तकरीबन जेको आहे सो अंग्रेज़नि हिन ते हुकूमत कई आहे पोइ आख़िर में 4 फरवरी 1948 ते हिन मुल्क खे अंग्रेज़नि आज़ादी ॾिनी कहिड़ी तारीख़ ते 4 फरवरी 1948 पोइ श्रीलंका आज़ाद मुल्क तौरु सुञातो वञे थो हिन खां पहिरियां मुख़्तलिफ़ क़ौमुनि जेको आहे हुन ते कब्ज़ो कयो आहे हुकूमत हलाई टोटल एराज़ी श्रीलंका में जेका आहे उनजो जेको 5हों हिसो आहे उहो पोख जे लाइक़ु आहे उन्हनि ते फसल थींदा आहिनि बाक़ी सॼो पाणी में अथसि समुंड अथसि ॿेट अथसि ऐं वारिया सा इलाइक़ा अथसि कुझु हितां जो जेको अहम फसल आहे उहो आहे नारेल नारेल तमामु घणे अंदाज़ में थींदो आहे घणे मक़दार में थींदो आहे ऐं सुठा नारेल जेको आहे सो इन मुल्क जा नारेल मां तमामु घणी मुल्क जी आमदनी थींदी आहे ऐं मुल्क उनजो तरक़ी कंदो आहे ॿियूं काफ़ी नंढा फसल आहिनि जेके थियनि था जबलनि ते वॾा जबल जेके आहिनि श्रीलंका में उन्हनि ते फॉरेस्ट आहिनि ॿेला आहिनि झंग आहिनि उन्हनि जो क़ीमती काठ आहे जेको कटे करे ॿियनि मुल्कनि ॾांहुं सेल आउट कंदा आहिनि ॿियो चांहि जी पैदावार उते घणी थींदी आहे पतीअ जो फसल थींदो आहे उहो श्रीलंका में घणे अंदाज़ में थींदो आहे ऐं ॿियूं गरम मसाला इन्हनि शयुनि सां मुल्क जी आमदनी वधंदी आहे ऐं जेके नंढियूं नंढियूं टकरियूं आहिनि हिकिड़ा वॾा जबल थींदा आहिनि ॿियूं जेको नंढा प्लेन टकरियूं हूंदियूं आहिनि उते फसल थींदा आहिनि कुझु जितां जा माण्हू फसल ते गुज़ारो कंदा आहिनि अक्सर आबादी जेका आहे श्रीलंका जी उहा ज़रात ते
दारोमदार रखंदी आहे या त वरी चौपाए माल ते। श्रीलंका जो मशहूर शहर ऐं गादी जो हंधि कैपिटल वो कोलंबो ऐं मशहूर बंदरगाह जिते जहाज सामान लाहींदा ऐं चाढ़ींदा आहिनि वो भी उन्हनि जो कोलंबो आहे। कोलंबो जी अहमियत इन मां वाज़े आहे त इन समुंड मां इंडियन ओशन मां जेके भी बहरी जहाज गुज़रंदा आहिनि उहे कोलंबो में ज़रूर स्टे कंदा आहिनि, लंगर अंदाज़ थींदा आहिनि, ब्रेक हणंदा आहिनि उते। इन जे करे कोलंबो जी शहर जी अहमियत ऐं उन्हनि जी बंदरगाह जी अहमियत एशिया में तमामु घणी आहे। क्या